तमुंहिंजे मुक़दर में नाई, लॻे थो तमुंहिंजे मुक़दर में नाई, अलाए त कंहिंजे नसीबनि में आई, लॻे थो तमुंहिंजे मुक़दर में नाई, लॻे थो तमुंहिंजे मुक़दर में नाई। सहराए थर जी सरज़मीन सुरनि जे मैदान में पाण मल्हायो आहे। थर जे कलाकारनि पंहिंजे कला ज़रिए सॼी दुनिया में सिंध जो नाम रोशन कयो आहे। मोहन भगत, मुराद फ़कीर, माई भागी, हुसैन फ़कीर, बुढो फ़कीर, सादिक फ़कीर, मौजूदा दौर में करीम फ़कीर ऐं रजब फ़कीर थर जी इहा महक आहिनि जेका हमेशह दिलनि जे गुलशन खे महकाईंदी रही आहे। लोक गायकी में माई भागी खां पोइ फौजिया सूमरो अहिड़ो नाव आहे जंहिंजे आवाज़ में मारी जी मलीर ऐं मारवनि जी मन आशना जी इहा सदा आहे जंहिंमें पारे नगर जी तहज़ीब जो पड़ाड़ो गूंजे थो। नगर पारकर तहलके जे ॻोठ खारसर में हाजी नाथो जे घर में जन्म वठंदड़ हकीमा बालक पुण खां जवानी ताईं ॻोठ में वक़्तु गुज़ारियो। बैद में जॾहिं वालदीन बदतरीन ॾुकार हालत खां पोइ अची बैराज कॉलोनी पहुता ऐं टंडो मोहम्मद ख़ान वसायाऊं त उन्हनि ॾींहंनि में हकीमा ॻोठ जे काजनि में ॻाईंदी स्टेज ताईं रसाई हासिल कई ऐं हकीमा बदिरां फौजिया जे नाव सां सुञाणप कराए रेडियो पाकिस्तान हैदराबाद तां संदसि गीत जॾहिं सिंध जे हवाउनि आधार वाहन वसंदिन जो रुख कयो त हज़ारे दिलनि जी धड़कन में फौजिया जा आलाप रिदम बणिजी रक़्स करण लॻा हुआ। इहो ऑडियो कैसेटुनि जो उरूज जो दौर हो। साल 1991 ऐं 92 खां वठी संदसि विछोड़े वारे साल 2002 ताईं फौजिया राग जी दुनिया ते राज कयो। फौजिया सिंधीअ सां गॾु ढाटकी ऐं मारवाड़ी में बि ज़बरदस्त नमूने गीत ॻाए दाद हासिल कयो। हिन उर्दूअ में बि गीत ॻाया पर सिंधी ऐं ढाटकी ऐं मारवाड़ी संदसि सुञाणप जो सबबु बणिया। न जोड़ तोड़ियो असां ॿिन्हीअ जो, असीं त फतकी मरी वेंदासीं। असांजो दिलियूं जुदो कंदो जे, असांजो दिलियूं जुदो कंदो जे, अवां जे हथड़नि में दम ॾींदासीं। न जोड़ तोड़ियो असां ॿिन्हीअ जो, असीं त फतकी मरी वेंदासीं। फौजिया सूमरो थर जहिड़े पुठिते पियल इलाइक़े जे हिकिड़े नंढड़े ॻोठ मां उभरी जेका कला खेतर में मञता हासिल कई, अहिड़ी मञता क़िस्मत वारनि खे नसीब थींदी आहे। संदसि मञता जो सिॼ कॾहिं बि लहिणो न आहे, छो त अॼु बि सिंध जे वाहड़नि ऐं वसंदिन में फौजिया जे गीतनि जी गूंज ॿुधण में अचे थी। सिंध जी हीअ पंहिंजे अंदाज़ जी गायका ज़िंदगी दौरान 2 टे भेरा बीमारी जे सख़्त पीड़ाउनि मां बि गुज़री, भला आख़िर 4 सितंबर 2002 में हिन फ़ानी जहान मां लाॾाणो करे वई। अॼु संदसि विछोड़े खे 19 साल गुज़री चुका आहिनि, पर पंहिंजे रवायतुनि खे बरक़रार रखंदे सिंध सरकार संदसि हयाती त परे पर मरण खां पोइ बि हिन महान अवामी फनकारा जी यादि में अञा ताईं को बि प्रोग्राम मुनक़िद नाहे करायो। तमुंहिंजे